वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे, छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद। नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां असांजो तफ़सीर जो सिलसिलो जारी आहे। सूरतुल वाक़िआ जी तफ़सीर गुज़िरियल दर्स में असां उन जो ॿियो हिसो बयानु कयो हुयोसीं ऐं इंशाअल्लाह अॼु हिन जो टियों ऐं आख़िरी हिसो अल्लाह जी तौफ़ीक़ सां बयानु कयूं था। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। फ़ला उक़सिमु बिमवाक़िअन नुजूम। ऐं कसम खणां थो तारनि जे किरण जी जाइ जो, जिते तारा ॿुॾनि था। व इन्नहु लक़समुन लौ तअलमून अज़ीम। ऐं बेशक अलबत्ता इहो कसम आहे अज़ीम, वॾो। लौ तअलमून, काश तव्हां उनखे ॼाणो। अल्लाह ताला हिन आयत में कसम खयो आहे तारनि जे किरण जी जाइ जो, या जिते तारा ॿुॾनि था ऐं लहनि था। अल्लाह ताला पंहिंजी मख़लूक़ मां जंहिंजो कसम चाहे खणी सघे थो, पर असांजे लाइ इहो ज़रूरी आहे त असां सिर्फ़ु अल्लाह ताला जो कसम खणूं जॾहिं ज़रूरत पवे। ग़ैरुल्लाह जो कसम खाइण खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरक करार ॾिनो आहे। फरमाईं त मन हलफ़ बिग़ैरिल्लाहि फ़क़द अशरक। जेको माण्हू अल्लाह खे छॾे ॿिए कंहिंजो, ग़ैरुल्लाह जो कसम खणे थो, हुन शिरक कयो। भले उहो को बि हुजे, को नबी हुजे, को वली हुजे, माउ पीउ जो कुझु माण्हू कसम खणनि था। जेका मख़लूक़ आहे अल्लाह खे छॾे करे उनजो कसम खाइण खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरक करार ॾिनो आहे। त कसम सिर्फ़ु अल्लाह ताला जो खणणु खपे। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, मन कान हालिफ़न फ़लियहलिफ़ बिल्लाहि औ लियस्मुत। जंहिं माण्हू खे कसम खणणो पवे त उहो अल्लाह ताला जो कसम खणे, जे न त चुप रहे, ॿिए कंहिंजो कसम न खणे। त अल्लाह ताला हिते कसम खयो, ऐं कसम कंहिं अज़ीम मक़सद ऐं वॾी अहम ॻाल्हि जे लाइ खयो ईंदो आहे। हिते वॾी ॻाल्हि छा आहे? पहिरियां इहो ज़िक्र कई त इहो हिकु अज़ीम कसम आहे जेको अल्लाह ताला खणी रहियो आहे। अल्लाह ताला बग़ैर कसम जे ॻाल्हि करे तॾहिं बि अल्लाह ताला जी ॻाल्हि उअं ई हुजे थी जीअं कसम वारी आहे। असांजे लाइ उअं ई आहे, पर हिकिड़ी फितरत आहे इंसान जी, पंहिंजी ॻाल्हि खे ताक़ीद में ज़िक्र करण जे लाइ हू कसम खणे थो, जंहिंसां साम्हूं वारो माण्हू हुनजी ॻाल्हि ते वधीक इतबार करे थो। त इंसान जी फितरत आहे, उनखे साम्हूं रखंदे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हीअ कसम खयो आहे। इन्नहु लक़ुरआनुन करीम। हीअ आहे कसम जो जवाबु। त बेशक इहो मुअज़्ज़ज़ क़ुरान आहे, क़ुरान आहे। ऐं तव्हां हीअ सम्झो था त हीअ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी ॻाल्हि आहे, या कोई इंसानु हिन खे सेखारे थो, जीअं मुशरिकनि एतिराज़ कया। फ़रमाईं त न, इहो मुअज़्ज़ज़ क़ुरान आहे। या किन चयो त इहे शैतान आहिनि, जे शैतान मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं खणी करे जादूगरनि वटि अचनि था, ईअं ई अल्लाह जे नबी ते इहा ॻाल्हियूं आयूं आहिनि। फ़रमाईं त न, इहो क़ुरान आहे जेको मुअज़्ज़ज़ आहे, फ़ी किताब मकनून, जेको हिकु लिकियल किताब में आहे, लोहे महफ़ूज़ में आहे, जंहिं ताईं कंहिंजी रसाई न आहे, जंहिं ताईं केरु पहुची नथो सघे। इहो महफ़ूज़ आहे, अल्लाह जो कलाम आहे। ला यमस्सुहु इल्लल मुतहरून। फ़रमाईं त उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकीज़ा जेके फ़रिश्ता आहिनि उहे ई छुहनि था। को शैतान उन ताईं पहुची नथो सघे, पंहिंजो नजस ऐं पलीद वजूद ओसि ताईं पहुचाए नथो सघे। हीअ सिर्फ़ु अल्लाह जा पाकीज़ा फ़रिश्ता आहिनि जेके उनखे छुहनि था। तंज़ील मिन रब्बिल आलमीन। ऐं इहो नाज़िल कयल आहे रब्बुल आलमीन जे तरफ़ खां, जेको जहाननि जो पालनहार आहे, रब आहे अल्लाह, इहो उन जो नाज़िल कयल आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम जो कलामुल्लाह हुजणु इहो बि दलाइल सां साबित कयो आहे। मुख़्तलिफ़ दलील ॾिना त हीअ जेके मुशरिक आहिनि इहे सम्झनि उन ॻाल्हि खे
त वाज़िह दलाइल सां अल्लाह ताला पंहिंजी ॻाल्हि खे ज़िक्र कयो आहे त हीअ कलामुल्लाह आहे, हुन जा दलाइल आहिनि। ऐं हीअ कंहिं शैतान जो कलाम नथो थी सघे, बल्कि शैतान हिन ताईं पहुची कोन था सघनि। अल्लाह हुनजी हिफ़ाज़त कई आहे, लोहे महफ़ूज़ में इहो रहियो आहे ऐं को हुन में तब्दीली नथो करे सघे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ई इहो नाज़िल कयल आहे। अफ़ बिहाज़ल हदीस अंतुम मुदहिनून, छा त पोइ हिन हदीस हिन ॻाल्हि जो तव्हां मुदहिनून इनकार कयो था, हिकु तर्जुमो, या हिन हदीस हिन ॻाल्हि खे तव्हां मामूली सम्झो था, उनखे का हैसियत नथा ॾियो। हालांकि हिन जो छा मक़ाम आहे, इहो लोहे महफ़ूज़ में आहे। फ़रिश्ता उन जा पाक हथ उनखे लॻनि था, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कलाम आहे, उनजे तरफ़ खां नाज़िल कयल आहे, त पोइ तव्हां उनजो इनकार कीअं था करे सघो या उनखे मामूली कीअं था सम्झी सघो। वतजअलून रिज़्क़कुम अन्नकुम तुकज़्ज़िबून, ऐं तव्हां कयो था पंहिंजो हिसो हिन क़ुर मां, अन्नकुम तुकज़्ज़िबून, तव्हां हिन जो इनकार कयो था, हिनखे कूड़ो सम्झो था। त उन माण्हू जे लाइ हलाकत आहे, वेल आहे, जंहिंजो हिसो अल्लाह जे कलाम जा इनकार आहे, जेको हुनजो कुफ़्र करे थो, उनजो इनकार करे थो। हालांकि हीउ कलामुल्लाह आहे, हिन ते ईमान आणणु खपे ऐं हिन जे अहकामात जी तस्दीक़ कजे, ख़बरुनि खे मंझे ऐं अल्लाह जेके अहकाम ॾिना आहिनि, अवामिर नवाही, उन्हनि ते अमल कजे ऐं गुनाहनि खां इंसान पंहिंजो पाण खे बचाए। इहो ताल्लुक़ हुजणु खपे कलामुल्लाह सां असांजो। पर हिते छा आहे त फ़रमाईं त तव्हांजो हिसो हिन अल्लाह जे कलाम मां छा आहे, तव्हां उनजो इनकार कयो था, तव्हां उनखे कूड़ो सम्झो था। फलौला, पोइ छो न, इज़ा बलगतिल हुल्क़ूम, जॾहिं रूह गले में फासंदो, मौत जे वक़्त ॾांहुं इशारो आहे। ठीकु आहे, हींअर तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तव्हां दुनिया जी मस्तियुनि में आहियो, यादि रखो मौत अचण वारो आहे। उन वक़्तु जॾहिं तव्हांजो रूह तव्हांजे गले में अटकी पवंदो ऐं मरण खां पहिरीं जेका कैफ़ियत आहे सकरात, उन ॾांहुं इशारो आहे। व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून, ऐं तव्हां उन वक़्तु ॾिसंदो, तव्हां जूं अखियूं जेके हींअर नथियूं खुलनि, इहे उन वक़्तु पटिबियूं, उन वक़्तु खुलंदियूं जॾहिं तव्हांखे मौत ईंदो, हर शइ वाज़िह थी वेंदी। उन वक़्तु त फ़िरौन बि चयो त आउं ईमान आणियां थो, जॾहिं हर शइ साम्हूं अची वई, मरणु लॻो, सभु ग़ैब जा मामला खुलणु लॻा, हर शइ अखियुनि जे अॻियां अची वई, पोइ त फ़िरौन बि इहो चयो त आउं ईमान आणियां थो। ईमान बिल ग़ैब आहे, दुनिया में रही करे अल्लाह ते ईमान आणियो ऐं अल्लाह ताला जेको कलाम, जेका हिदायत असांखे ॾिनी आहे, अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन पेश कयो आहे, उनखे पढ़ी, उनखे सम्झी, उन ते अमल करे, उन ते ईमान आणियो ऐं पंहिंजी इस्लाह कयो ऐं मरण खां पहिरीं कयो, तौबा कयो। केतिरा गुनाह हुजनि अल्लाह माफ़ करे छॾींदो मरण खां पहिरीं, लेकिन मरण वक़्त जी जेका तौबा आहे, जॾहिं फ़रिश्तो अल्लाह जो पैगाम खणी पहुची वियो ऐं रूह गले में अटकियल आहे, उन वक़्तु सभु तौबा कनि था, काफ़िर हुजनि, मुशरिक हुजनि, सभु था कनि ऐं उन वक़्त जी तौबा को फ़ाइदो कोन ॾिए थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फ़रमाईंदा, अल्लाह ताला बाने जी तौबा क़बूल कंदो रहे थो, मा लम युग़रग़िर, जेसिताईं उनजो रूह उनजे गले में नथो फासे, यानी मरण खां पहिरीं ताईं अल्लाह तौबा क़बूल करे थो। त इंसान खे खपे त दुनिया में, ज़िंदगी में ऐं सिहत ऐं तंदुरुस्ती में तौबा करे अल्लाह ॾांहुं मोटे। इहो वक़्तु आहे जेको इंसान उन वक़्तु हिनखे यादि कंदो जॾहिं उनखे मौत अचणु लॻंदो ऐं उन वक़्त जी तौबा का तौबा कोन्हे ऐं हुनजो को फ़ाइदो कोन थींदो। वनहनु अक़रबु इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून, ऐं असां वधीक वेझो हुजूं था उनजे तव्हां खां, वलाकिन ला तुबसिरून, पर तव्हां ॾिसो नथा। हिन मां मुराद अल्लाह जा फ़रिश्ता आहिनि, जेको अल्लाह जो पैगाम खणी करे अचनि था। जीअं हदीस में तफ़सीर मौजूदु आहे त फ़रिश्ता अचनि था ऐं मलकुल मौत ऐं उन जा मददगार ॿिया फ़रिश्ता अचनि था ऐं अची वेहनि था। उनखे सिर्फ़ु उहो माण्हू ॾिसे थो जेको मरी रहियो आहे, ॿियनि खे उनजो शूर नथो हुजे। इहा कैफ़ियत फ़रमाईं त असांजा मोकिलियल जेके फ़रिश्ता आहिनि उहे वधीक हुजनि था तव्हां खां बि। असां वञा माण्हू बि वेठल हूंदा आहिनि, को सेरांदी खां, को पेरांदी खां, किथां खां वेहे थो उन वक़्तु, पर अल्लाह जा इहे फ़रिश्ता असां खां बि वेझा हुजनि था, जंहिंखे सिर्फ़ु उहो जेको माण्हू आहे
जंहिंजो वक़्तु अची चुको आहे उहो ई महसूसु करे सघे थो, असां महसूसु नथा करे सघूं। फरमाई त फलौला इन कुंतुम गैर मदीनीन, बसि जेकॾहिं तव्हां अहिड़ा हो तव्हांखे बदिलो कोन ॾिनो वेंदो, यानी अल्लाह जे तव्हां ताबे न आहियो, अल्लाह जो फ़रमान जे हेठां तव्हां न आहियो, त पोइ तव्हां में जेकॾहिं ताक़त आहे इहो कमु कयो, तर्जिऊनहा इन कुंतुम सादिकीन, उन रूह खे जेको असांजो आहे फ़रिश्ता असांजे हुकुम ते कब्ज़ कनि था, कढनि था, जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे त पोइ उनखे वापसि करे ॾेखारियो। जेको माण्हू मरी वञे उन में साहु विझी ॾेखारियो, अल्लाह उनजो साहु कढियो आहे, तव्हां उनखे ज़िंदा करे ॾेखारियो। फरमाई इहा ॻाल्हि ॿुधाए थी त तव्हां असांजे हुकुम जे ताबे आहियो, तव्हांखे बदिलो मिलंदो, उनजे करे सोचियो, पंहिंजी इस्लाह कयो ऐं मरण खां पहिरीं हिन नसीहत खे जेका तव्हांखे ॿुधाई पई वञे सम्झो ऐं पंहिंजी इस्लाह कयो। फ़अम्मा इन कान मिनल मुक़र्रबीन, फरमाई त पोइ या जेकॾहिं उहो माण्हू मुक़र्रबीन मंझां आहे, मुक़र्रब जेके अल्लाह जा क़रीब अल्लाह जा नेक बाना आहिनि, फरमाई त उन्हनि मंझां जेकॾहिं हूंदो त पोइ उनजे लाइ छा आहे, फ़रौहुं व रैहानुं व जन्नतु नईम, त उनजे लाइ जन्नत जूं हवाऊं आहिनि, जन्नत जूं ख़ुशबूं आहिनि, व जन्नातु नईम, ऐं नेमतुनि वारी जन्नत आहे। त अल्लाह ताला उन्हनि खे आराम में रखे थो ऐं पंहिंजो रिज़्क़ उन्हनि खे ॾिए थो, ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे नेमतुनि वारी जन्नत में रखे थो। अल्लाह रोह जी माना रहमत बि आहे, अल्लाह जी रहमत, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जूं नेमतूं उन में उहो माण्हू रहंदो, इहो आहे नेक माण्हू मुक़र्रब, उन सां अल्लाह ताला अहिड़े नमूने मामिलो कंदो। व अम्मा इन कान मिन अस्हाबिल यमीन, हा जेकॾहिं उहो माण्हू सॼे हथ वारनि मंझां आहे, सिधे हथ वारनि मंझां आहे, ही बि नेक माण्हू हूंदा, पर हिन जो मर्तबो मुक़र्रब खां हेठां हूंदो, घटि हूंदो, यानी उहे माण्हू हूंदा जेके नेक त हूंदा पर मुक़र्रब वधीक नेक हूंदा, अल्लाह जा वधीक प्यारा बाना हूंदा, वधीक नेकियूं करण वारा हूंदा, ही नेक हूंदा पर उन्हनि जे मुक़ाबले में घटि हूंदा। त फरमाई त उन्हनि खे बि ख़ुशख़बरी असांजा फ़रिश्ता असांजा मलाइक ॾींदा। फ़सलामुन लक मिन अस्हाबिल यमीन, पोइ तव्हां मथां सलामती हुजे ए सॼे हथ वारो, सिधे पासे वारो तव्हां ते सलामती हुजे। व अम्मा इन कान मिनल मुकज़्ज़िबीन अद्दालीन, ऐं जेकॾहिं उहो माण्हू मुकज़्ज़िबीन कूड़ ॼाणंदड़नि मंझां, तक़ज़ीब कंदड़नि मंझां हूंदो, अद्दालीन गुमराहनि मंझां हूंदो, फ़नुज़ुलुम मिन हमीम, त उन्हनि जी महिमानी हूंदी मिन हमीम, हिन मां मुराद जहन्नम आहे, यानी हमीम उहो पाणी जेको टहकंदड़ हूंदो, टहकंदड़ पाणी सां उन जी महिमानी कई वेंदी। महिमानी कहिड़ी आहे, इहो उन जी तहक़ीर जो बयानु आहे, उन्हनि खे ज़लील कयो पियो वञे, तव्हांजी महिमानी हीअ आहे जो टहकंदड़ पाणी तव्हांखे पेश कयो वेंदो। व तस्लियतु जहीम, ऐं जहन्नम में दाख़िल कयो वेंदो, त हीअ उन्हनि जी महिमानी हूंदी, अल्लाह जे तरफ़ खां इहा सज़ा हूंदी त जहिड़े नमूने अल्लाह जे दीन जी इस्तहज़ा कई दुनिया में, उन ते ठठोलियूं कयूं, चथरूं कयूं, उनजो इनकार कयो, अल्लाह ते ईमान कोन आंदो, रसूलनि जी तालीम जी पैरवी कोन कई, त उन्हनि सां इहो मामिलो कयो वेंदो। त उन्हनि जी महिमानी, उन्हनि जी सज़ा कहिड़ी हूंदी, जंहिंखे महिमानी चयो वियो, जेका दर हक़ीक़त सज़ा आहे ऐं ज़िल्लत आहे, हिकु त टहकंदड़ पाणी ऐं ॿियो जहन्नम में दाख़िल थियणु। इन हाज़ा लहुवल हक़्क़ुल यकीन, फरमाई त बेशक इहो अलबत्ता बरहक़ आहे, यकीन आहे, त इहो हक़ आहे, यकीन आहे। हीउ क़ुरान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ खां आहे, या हीउ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ खां आहे, दीन अल्लाह जे तरफ़ खां आहे, इहो बरहक़ आहे, इन में को शक कोन्हे, हीउ हिकु यकीन आहे। फ़सब्बिह बिस्मि रब्बिकल अज़ीम, फरमाई पोइ तव्हां तस्बीह बयानु कयो पंहिंजे रब जे नाले जी, अल अज़ीम जेको अज़मतुनि वारो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पाकीज़गी बयानु कयो कंहिं शइ खां, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾांहुं कंहिं नुक़्स जी का निस्बत न हुजे, ऐं हर उहो ऐब जेको मुशरिक अल्लाह ॾांहुं मनसूब कनि था,
उनखां अल्लाह जी पाकीज़गी। सुबहान अल्लाह, इहो अज़ीम ज़िक्र आहे, इंसान खे करणु खपे। अल्लाह खे तमामु प्यारो इहो कलिमो आहे त इंसान जॾहिं सुबहान अल्लाह चवे थो त पंहिंजो अक़ीदो ज़ाहिर करे थो त अल्लाह ताला हर ऐब खां पाक आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर तरह सां कामिल आहे, मुकमल आहे ऐं हर उहा ख़राबी उहे जेके मुशरिक अल्लाह ॾांहुं मनसूब कनि था, अल्लाह ताला उन सभिनी खां पाक आहे। त पंहिंजे रब जे नाले जी तस्बीह बयानु कर जेको अज़ीम आहे। त हिन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़िक्र ॾांहुं बि असांजी तवजा अल्लाह रब्बुल इज़्ज़त छिकाए रहियो आहे त अल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाह जो ज़िक्र ॾाढो अज़ीम हिकु अमल आहे। फ़रमाए त आऊं पंहिंजे बाने सां गॾु रहां थो, अल्लाह ताला जो फ़रमान आहे हदीस कुदसी, अना मां आबदी हीन ज़करनी, आऊं पंहिंजे बाने सां गॾु हुजां थो जॾहिं उहो मुंहिंजो ज़िक्र करे थो। वतहर्रकत बि शफ़ताहु, ऐं उन जा चप मुंहिंजे ज़िक्र जे करे हरकत कनि था, ऐं उन सां गॾु हुजां थो। त अल्लाह जी तस्बीह, अल्लाह जी तहमीद ऐं अल्लाह जी तक़दीस इहा असांजी ज़ुबान ते हुजणु खपे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु माण्हू आयो ऐं चवणु लॻो त अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे का नसीहत कयो जेका जामे हुजे, जंहिंखे आऊं लाज़मी इख़्तियार कयां, छॾियां न ऐं आसान हुजे। फ़रमाई ला यज़ालु लिसानुका रतबम बिज़िक्रिल्लाहि अज़्ज़ वजल, त पोइ पंहिंजी ज़ुबान खे अल्लाह जे ज़िक्र सां ताज़ो रख, हर वक़्तु अल्लाह जो ज़िक्र कर। त ज़िक्र मां हिकु अहम ज़िक्र अल्लाह जी तस्बीह आहे। सुबहान अल्लाह चवणु। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुरान मजीद जे हुक्मनि ते अमल करण जी ऐं जंहिं जंहिं शइ खां अल्लाह ताला पंहिंजे हिन कलाम पाक में रोकियो आहे, अल्लाह ताला असांखे बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।